Assalamualaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में तव्हांखे वेलकम चऊं था, भली कार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़े में आहियो? अॼु आचर ॾियारो आहे, 7 खां 9 तव्हां मूंसां गॾु हूंदव ऐं कोशिशि कंदासीं अॼु जेके दोस्त मूंखे कॉल्स था कनि या मैसेजिस था कनि त उन्हनि जूं कॉल्स नथा वठूं। अॼु असां उन्हनि जूं कॉल्स वठंदासीं, उन्हनि खां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं ॾाढो लॉकडाउन वारी सूरत हाल आहे। रोड रस्ता सफ़ा सुनसान लॻा पिया, हल्की फुल्की ट्रैफिक हले थी। सो ओवरऑल ॾाढो हिकिड़ो डिफरेंट सिनेरियो लॻो पिया। वरी बि मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त लेट्स टॉक अबाउट कोविड जे हवाले खां तव्हां प्लीज़ वैक्सीन करायो। जिन बि वैक्सीन थियल न आहे उहो वैक्सीन कराए छॾनि। सॼी दुनिया वैक्सीन ऑलमोस्ट कराए छॾी आहे। 70-80% माण्हू कराए, तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। कल्ह बि ॻाल्हि कयमि, ॾुख जी ॻाल्हि सिर्फ़ु इहा बचे जॾहिं सैलरी बंदि थिए या सिम कार्ड तव्हांजो जेको आहे बंदि थिए, सिम ब्लॉक थिए त तव्हां वैक्सीन लाइ रश लॻी पई आहे ऐं सेंटर्स ते रश जो केॾी आहे, माण्हुनि खे पंहिंजी जान जी परवाह न आहे। सो वेल जेको बि आहे, जीअं अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾिए, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांखे हिन वायरस खां बचाए। जेके ॾिसनि था अल्लाह साईं सभिनी खे सिहत ॾिए। जेके बि बीमार आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे बि सिहत ॾिए। जेके परेशान उन्हनि जी परेशानी दूरि करे। कोई प्रॉब्लम आहे, सभिनी खे गॾिजी सॼी करे इन प्रॉब्लम सां फाइट करिणो आहे। 2 सालनि खां 2.5 सालनि खां असां इन प्रॉब्लम खे फेस कयूं था। सो आई एम ऑल्सो फेसिंग, मूंखे बि प्रॉब्लम्स हूंदा, इन सम्झो असां बि प्रॉब्लम सां गॾु हलूं था, बट इन सिचुएशन खे गॾिजी फेस करिणो आहे। हिमत हाणे KTN न्यूज़ हमेशह तव्हांजे लाइ हिकिड़ा मैसेजिस पैगाम खणी ईंदो आहे, त कोशिशि करियो इन शइ खे SOPs खे ज़रूरु फॉलो कयो। सो वेल अॼु असां दोस्तनि जी कॉल वठंदासीं। नंबर आहे 021353888202 ते कॉल वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम में ऐं सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदासीं त कॉल्स कयो, कचहरी कयो, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां कोई अहिड़ी का ॻाल्हि शेयर करणु चाहियो था, अहिड़ी का डेडिकेशन ॾियणु चाहियो था, या इवन कोविड में अक्सर करे किन जी बि हाणे बर्थडे या अॼु ॾियारे ते जेके सोचनि था त उहो बि तव्हां कंहिंखे बर्थडे विशिस करणु चाहियो था। ऐं इवन तव्हां जेकॾहिं जेके दोस्त हिन वक़्तु कशिश TV जिन वटि ट्यून आहे ऐं मुंहिंजो शो ॾिसी रहिया आहिनि त उहा TV तां पिक्चर कढी करे भले पंहिंजी सेल्फी सां कढी करे पोस्ट कयो त मां तव्हांजी पिक्चर्स पंहिंजे शो में ज़रूरु शामिलु कंदुमि जेकॾहिं मुंहिंजो इंटरनेट हली त। जल्दी कॉल कयो। नंबर आहे 021353888202 ते कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। मैसेजिस कयो, कुझु चवणु चाहियो था, कंहिंखे विश करणु चाहियो था। इंटरनेशनल दोस्त जेके दुबई में रहनि था, जेके सऊदीया में रहनि था, जेके ऑस्ट्रेलिया में रहनि था, जेके US में रहनि था, या जिते बि दोस्त हिन वक़्तु कशिश जी ट्यून आहे, उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। स्पेशली आउं लाड़ा वारनि खे बि सलाम चवंदुसि। थरपारकर में, नंगर पारकर में, उमरकोट में, कांटियो में, शोर में, रतनौर में, जिते कशिश जी ट्यून आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जॾहिं कुझु महीना अॻु वियल हुउसि, उते डिश एंटीना ते कशिश जी हले पई। हिकिड़े नंढड़े थरपारकर में नंढड़े हिकिड़े ॻोठ में जॾहिं आउं दाख़िलु थियुसि, ॾिठुमि त उते कशिश जी हले पई। ॾाढो सुठो फील थियो यार, देश हिते कशिश जी हले थी ऐं ॾाढो प्राउड फील थियो। ऐं अहिड़े क़िस्म जी तव्हां बि कुझु चवणु चाहियो था, कुझु शेयर करणु चाहियो था, तव्हां ज़रूरु शेयर कयो। नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। वेल गाइज़, ऐं उनखे अलावा तव्हांजा मैसेजिस करणु चाहियो था, मैसेज पंहिंजे प्रोग्राम ज़रूरु शामिलु कंदासीं। सभु दोस्त तव्हांखे मैसेजिस ऐं फीडबैक ॾींदा, ॾाढी ख़ुशी थींदी उनजा मैसेज ऐं फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सो अॼु जो टॉपिक आउं तव्हांखे इहो चयो, जेके दोस्त कशिश TV ट्यून आहे, हिन वक़्तु कशिश TV यूनिट ऑन आहे। मूंखे ख़बर आहे कि माण्हू होटल ते वेठल आहिनि, के ड्राइंग रूम में वेठल आहिनि, के घरनि में कशिश TV ट्यून आहे। सो पिक्चर कढी करे शो जी जेको हले थो, उहो पिक्चर कढी करे तव्हां मुंहिंजे कमेंट्स में मोकिलियो, या पेज आहे 7 to 9 विथ मज़र सिठार जो जेको पेज आहे हिन शो जे नाले सां, ही लोगो लॻो पियो हूंदो हुते, हिन पेज ठहियलु आहे फेसबुक ते, उहो जॉइन कयो, हुन ते पिक्चर मोकिलियो, या वरी मुंहिंजी ID ते मोकिलियो, या वरी तव्हां कशिश TV जो जेको ऑफिशियल पेज आहे उहो बि ॾाढो ख़ूबसूरत पेज आहे। तव्हां सभु गाना प्रोग्राम सभु पिया आहिनि, उते बि तव्हां पिक्चर पोस्ट करे शो जे बाबति कुझु न कुझु ड्रॉप अप करे सघो था पंहिंजे सेल्फ जो। जेको हिन वक़्तु ॾिसी सघे थो उनजी कोशिशि करे सभिनी दोस्तनि जा नाला शामिलु कया वेंदासीं। त असांजा दोस्त फलाणे ॻोठ खां, या सखर खां, या शिकारपुर खां, या घोटकी खां, या पनेआकिल खां, या ॿावड़े खां, या खैरपुर खां, शिकारपुर, नौंदेरो, रतदेरो, मदइजी ऐं जैकबाद, गौंसपुर, करमपुर, कंदकोट ऐं हेॾो वारा असां रतदेरो मदइजी वारा, लाड़काने शहर वारा, स्पेशली लाड़काने शहर में जिते कशिश TV ट्यून आहे, जिन घरनि में जिते बि, सो दे कैन टेक अ पिक्चर, कमेंट्स में तव्हां पोस्ट करे सघो था। उनखे अॻिते लाड़काने केनशाह वारा, दादू वारा ऐं 7 शरीफ़ वारा असांखे कॉल करे सघनि था। सो राइट नाउ वी हैव अ कॉल। जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? केरु था ॻाल्हायो साईं? गुलरेज़ अली चाटियो लाड़काने खां बेटा। जी गुलरेज़ कीअं आहियो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे?
अल्हम्दुलिल्लाह बेटा साईं मज़े में तव्हांजो दो आहिनि तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो सभु फर्स्ट क्लास आहे कशिश टीवी हले थी तव्हां ट्यून आहे हाणे चैनल तव्हां टीवी भाउ आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे सफ़ा मां इहो पुछां त टीवी तव्हां वटि हले थी हाणे कशिश टीवी हेलो तव्हां टीवी हले पई कशिश टीवी हा हले पई हले पई हाणे हीअं कयो हाणे हिकिड़ो मोबाइल मां तव्हां फोटो कढी करे कशिश टीवी जो जेको पेज आहे उनजे कमेंट्स में तव्हां पोस्ट कंदा जो तव्हांजा नाला शामिल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में जी ठीकु आहे बेटा ज़रूरु कबा ठीकु आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव त तव्हांखे गानो यादि कयो आहे हिकिड़ो ॿुधाईंदो ॿुधायो 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 अल्लाह 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 तारीफ़ तुझी या अल्लाह का कहती सूरत ठाहे इस दे चौथी बिस्मिल्लाह अल्लाह 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 तारीफ़ तुझी या अल्लाह ओ सुहणिन सुहणिन अखड़िन वारा रोज़ ॾिसां थो माण्हू प्यारा मिटीअ खे तो मानो बादशाह अहिड़ो नैया में उथन पखाचो सभई तुंहिंजी दात ॾिन अल्लाह 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 तारीफ़ तुंहिंजी या अल्लाह वाह साईं वाह गुलर थैंक यू सो मच टेक अ पिक्चर एंड कमेंट्स में पोस्ट कयो कशिश टीवी जे कमेंट्स उते पोस्ट कयो या आईडी ते पोस्ट कयो वी विल रीड योर नेम थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस थैंक यू सो मच कॉलर्स ऐं कॉल करे सघो था प्रोग्राम में शामिल थी सघो था चाहियां थो सभु दोस्त जेके जिते जिते ॾिसी रहिया आहियो सॼे सिंध वारा सॼे पाकिस्तान वारा जिते भले थी कशिश टीवी पिक्चर करे पोस्ट कयो तव्हां नाला शामिल कंदुसि तव्हां पिक्चर शामिल कंदासीं हलंदासीं हिकिड़े ब्रेक की तरफ़ ब्रेक खां पोइ कचहरी गाने जी तरफ़ हलंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक वी एस वेलकम बैक अॼु असां सोचियो आहे तव्हांजी कॉल्स कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में उनखे अलावा जेको आहे तव्हांजा मैसेज पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं जेकॾहिं कशिश टीवी ट्यून आहे हिन वक़्तु तव्हां जेके तव्हां शो हली रहियो आहे त पिक्चर कढी करे कशिश टीवी जो जेको पेज आहे ऑफिशियल उते मोकिलियो या मज़द सिठा जो जेको पेज आहे उन ते तव्हां पोस्ट करे सघो था असांजे प्रोग्राम में तव्हांजा नाला ऐं मैसेज पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदासीं वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो राइट नाउ वी हैव द कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यारी मदद मौला अली मदद केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे मिठान कार को सब अगले गुलशन नदी कराची का हा सर ॿियो हालवाल छा चवणु चाहींदव सब ख्याल लगो पियो तमाम सुठो तुंहिंजो छो तो हले सॼी होटल मुंहिंजी तोखे लाइक थी करे थैंक यू सो मच सभिनी खे चओ जेके बि आहिनि जेके लाइक कनि था त हिकिड़ी जेको तव्हां वटि होटल ते हले थो इहा तस्वीर कढी करे कशिश टीवी जे पेज ते त मोकिलियो तव्हां कमेंट्स में हा हा मां सॼी वीडियो ठाहे मोकिलींदो पेज ते पोइ लाइव ॾेखारजां इहो अभी अनिता मारम जा मना माल्टिंग में गानो आयो आहे कारो धागो पायो असांजी फरमाइश ते ॿुधाइजो अच्छा हा मां तोखे गानो ॿुधाईंदुमि ॿुधायो था ॿुधाए तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन सां ईंदासीं दूल दमामन सां ईंदासीं चाचन मामन सां ईंदासीं तोखे वठण मुंहिंजा जानी दूल दमामन सां ईंदासीं तवे बसो कारो भरे वे नवी गो गाजू भरे तवे बसो कारो भरे वे नवी गो गाजू के वठण मुंहिंजा जानी दूल दमामन सां ईंदासीं तुझे दर ते झुमरियो पाए तोखे जीवन साथी बणाए तुंहिंजे दर ते झुमरियो पाए चलो सुठो आहे सफ़ा एतिरो ॻायो था न खपे एतिरा ऑडियोस चवंदा रिलीज़ कयो रोज़ था ॻायो था सो वेल थैंक यू सो मच ऐं बाक़ी जंहिंजो आवाज़ु सुठो हुन ॻाइणु घुरिजे ऐं कम से कम ऑडियोस पंहिंजा ठाहिणु घुरिजनि म्यूज़िक ठाहे करे को न को वीडियो रिलीज़ कयो ऐं कशिश टीवी तव्हां लाइ हमेशह ओपन डोर आहे ओपन डोर पॉलिसी आहे सो वाई डोंट यू सिंग एंड कम एंड गिव अस द ऑडियो देन वी विल मेक अ वीडियो सो वेल डू कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि सभु असांजे प्रोग्राम में शामिल थियनि अटेंड थियनि असांजे प्रोग्राम जो पार्ट थियनि सो ॾाढो सुठो लॻंदो असांजे दोस्त असांखे कॉल कंदा आहियूं कोशिशि कयो वीडियोज़ बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा नवां पुराणा वीडियो शामिल कंदासीं ऐं उन्हनि जी अटेंडेंस खणंदासीं पंहिंजे प्रोग्राम में जेके दोस्त असांखे कॉल करणु चाहिनि था जेके दोस्त असांखे फीडबैक ॾियणु चाहिनि था जेके दोस्त असां सां गॾु हुजणु चाहिनि था चंद्रो न कहजो यार पकेड़ा
सो वेल ॿियो हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु चाहियां थो सभिनी दोस्तनि खे, कल्ह बि आउं पाण इहा शइ प्रैक्टिस में हाणे कई आहे इहा शइ। मां सोचियो जेके लॉकडाउन थी वियो आहे, शहर बंदि आहे, त माण्हू ऑनलाइन कोर्स वारा कोर्सिस करे सघनि था, ऑनलाइन कोर्स वारी शयूं सिखी सघो था। ऐं मां सोचां थो स्पेशली स्टूडेंट्स जेके आहिनि, जेके यूनिवर्सिटीज़ जा आहिनि या कंहिं कॉलेज जा आहिनि, त उहो कुझु ऑनलाइन बि कमु कयो, बाक़ी टाइम न ज़ाया करणु घुरिजे। गानो प्ले करिणो, हाणे हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, ब्रेक जी तरफ़ हलंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि कचेरी कंदासीं। काॾे न वञिजो, राजस्थान जा। वेलकम बैक चऊं था तव्हांखे। ऐं कोशिशि कंदुमि सभिनी दोस्तनि जा मैसेजिस बि पढ़ंदुमि। मां वेट थो कयां त जेके जेके दोस्त कंहिंजो यार पखीअड़ा ॾिसो था कहिड़ा दोस्त असांखे जल्दी जल्दी पोस्ट कयो आहे, उन दोस्तनि जा नाला ज़रूरु वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 02135388 ते कॉल कयो, असांजे प्रोग्राम अटेंडेंस खणो ऐं उन्हनि दोस्तनि जा मैसेज ऐं फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कबो। जीअं पोस्ट थींदा वेंदा उन्हनि जा शामिलु ज़रूरु कबो ऐं असांखे कॉल्स ॾींदा वञो। जेके कॉल्स आहिनि त कॉल्स बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं जल्दी कॉल कयो। हाणे तव्हांजी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदी, कंहिंजी बिग कंप्लेन न रहंदी। सभिनी दोस्तनि जी कोशिशि करे पंहिंजे प्रोग्राम में कॉल वठंदासीं। हा, मां तव्हां सां ॻाल्हि करे रहियो हुउमि त जेके ऑनलाइन कुझु कोर्सिस कयो, ऑनलाइन जेको आहे कुझु स्किल बेस्ड शयूं सिखी वठो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ऑनलाइन अलाए केतिरा कोर्सिस आहिनि जेके तव्हांखे ऑफर्स कनि था, उन सर्टिफिकेशन बि आहे। त अहिड़े क़िस्म जो कमु कयो, अॻिते ॾाढी सूरत हाल ॾाढी वर्स थी थींदी वञे ऐं ख़बर न आहे इहो कोविड या इहो लॉकडाउन या इहो प्रॉब्लम केसि ताईं हले, पर जेसि ताईं भले, पर कम से कम तव्हां प्रिपेयर थींदो। असांजे नौजवान, ऐं चाहींदुसि त सभई नौजवान प्रिपेयर थियनि, कुझु स्किल बेस्ड कमु सिखनि, कुझु ऑनलाइन कोर्सिस कनि। ऐं ग्राफिक्स वारा जेके एनिमेटर्स आहिनि, एनिमेशन जो कमु कनि था, ग्राफिक्स जो कमु कनि था, जेके आर्ट वर्क ठाहिनि था, उन लाइ ॾाढा मौक़ा आहिनि। त ऑनलाइन ॾाढो कमु थो थिए ॿाहिरि दुनिया में, खोड़ सारियूं वेबसाइट्स आहिनि। ऐं कोशिशि करे मां अहिड़ो को बि माण्हू ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में लॻो पियो लाइनअप कयां, जेको दोस्त असांखे नौजवान खे गाइड करे सघे थो त ऑनलाइन जेको आहे कमु कीअं वठी सघंदा, कहिड़ी कहिड़ी साइट्स आहिनि जेके ऑफर कनि थियूं, उन्हनि में कहिड़े कहिड़े क़िस्म जो कमु आहे ऐं अवरली उहे पे कंदा आहिनि जेको आहे माण्हुनि खे। सो या प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट जेको आहे को कमु थींदो आहे। सो अहिड़नि दोस्तनि खे मां कोशिशि कयां थो, जेकॾहिं अहिड़ो को माण्हू आहे तव्हां मूंखे ज़रूरु जेको आहे इहो माण्हू ॿुधायो, नालो ॿुधायो, त उन्हनि खे कम से कम पंहिंजे प्रोग्राम पेश कजे, उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में कचहरी कजे, हाल वाल कजे। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर सईद पियो ॻाल्हायां, डेरिया टाउन कराची मां। जी सईद भाई, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं सर, तव्हां शो पिया ॾिसूं असां। थैंक यू सईद भाई। छा कंदा आहियो सईद भाई? सर मां डेरिया टाउन कराची में कुकिंग जो कमु कंदो आहियां। वेरी गुड, तमामु सुठी ॻाल्हि आहे, जॉब पिया कयो। ॿियो कहिड़ा हाल आहिनि? सभु ख़ैरु ठीकु ठाक? कीअं पियो लॻे प्रोग्राम? छा चवणु चाहींदो अवां? सर प्रोग्राम में असां हिकिड़ो कलाम पेश करणु चाहियूं था ऐं तव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं बि सही। बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हां पहिरियों कलाम पंहिंजो पेश कयो। बिल्कुलु सर, मां तव्हांखे ॿुधायां। सर मंज़ूर सखीराणी जो गानो आहे, समुंड किनारे। वाह 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 सर, मंज़ूर साहब जी छा ॻाल्हि कजे। जी, समुंड किनारे, समुंड किनारे, समुंड किनारे, समुंड किनारे, वारीअ जो घर ठाहियोसीं, वारीअ जो घर ठाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं, तोखे चाहियोसीं। ओ सर काफ़ी आहे सर। वाह 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 सर, ॻाइण जो शौक़ु केतिरे अरसे खां ॻायो पिया साईं? सर ॻाइण जो शौक़ु आहे, पर जेको आहे कॾहिं सिंगिंग कई न आहे, मतिलबु स्टेज शो ते या मतिलबु ईअं करे करे दिलि चओ वञे पाण में दोस्तनि सां वेही करे ॻाईंदा आहियूं। चलो सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजे शौक़ु खे पूरो करणु घुरिजे ऐं इहो तमामु सुठो, तव्हां सुठे तरीक़े सां ॻाए सघो था। महिनत कयो ऐं कुझु उस्ताद वग़ैरह ॾिसो की आहिनि त उन्हनि खां प्रैक्टिस कयो, उन्हनि खां उस्तादी वठो, तव्हां सुठो ॻाए सघो था। जी जी सर बिल्कुलु। ठीकु आहे, ॿी का फरमाइश अदा? सर फरमाइश असांखे कोई साजिद अली साजिद जो कोई कलाम ॿुधाए। कंहिंजो? साजिद अली साजिद जो सर। इहो केरु आहे? अच्छा, मां हुनखे शायदि कोन सुञाणा। चलो अदा, बिल्कुलु कोशिशि कंदा अदा। थैंक यू सो मच अदा, थैंक यू। गानो प्ले करणो, कॉल आहे।
अच्छा बोल जेकॾहिं कॉल करणु चाहियो था बिल्कुलु कॉल कयो नंबर आहे 0213538820 ते कॉल करे सघो था। ॿी सजेशन सभिनी खे रिक्वेस्ट थो कयां अहिड़ो को बि माण्हू जेको असांखे गाइड कयो तव्हां सम्झो था तव्हांजे आसे पासे में या हिकिड़ो मशहूरु माण्हू आहे मूंखे कोशिशि कयां पियो ऐं लॻो बि पियो आहे अहिड़ो को माण्हू मूंखे मिली वञे जेको IT जे हवाले खां जेको अॼुकल्ह जेको ऑनलाइन कमु थो थिए ॿाहिरि दुनिया में ऑनलाइन किथे त असां पंहिंजे दोस्तनि खे जेके नौजवान आहिनि उन्हनि खे कम से कम उहो रस्तो ॾेखारे सघूं त हुते कमु हले त उहो कुझु न कुझु कमु हासिलु करे सघनि। सो कोशिशि कंदा हिन प्रोग्राम में अहिड़ा गेस्ट हुजनि जेके डिफरेंट टॉपिक्स ते ॻाल्हाइनि सोशल वर्कर्स हुजनि ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे। पर हिकिड़ो छो न हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम प्ले कयो वञे गीत प्ले कयो वञे पंहिंजे प्रोग्राम में गीत खां पोइ कचहरी कंदासीं हलवाल कंदासीं काॾे न वञिजो रहजो सां गॾु। वेलकम बैक वियर्स वेलकम बैक। हिकिड़ो ख़ूबसूरत गानो ॾिठो कुझु ओल्ड गाना जेके आहिनि पुराणा गाना आहिनि उन्हनि जो ॾाढी हिकिड़ी फील आहे पंहिंजी फील आहे ॾाढो हिकिड़ो बहितरीनु कमु थियल आहे उन दौर में ऐं एॾो वॾो कमु थियल आहे उन दौर में कुझु टेक्नोलॉजीज़ आउं सम्झी सघां थो केॾियूं भलियूं यूज़ थियल आहिनि उन में लोकेशन्स आर्टिस्ट वॉर्डरोब आर्टिस्ट जी एक्टिंग उन्हनि जो आर्ट डायरेक्शन जी आर्ट डायरेक्शन सो ॾाढो बहितरीनु कमु थियल आहे एप्रिशिएट करणु घुरिजे। सो इवन अॼुकल्ह बि न खोड़ सारा नौजवान जेके आहिनि ॾाढो सुठो म्यूज़िक पिया ठाहिनि अॻे म्यूज़िक ठाहींदा पर अॼुकल्ह असांखे नौजवान म्यूज़िक जो डिफरेंट जनरा जेको आहे उन्हनि जे हिसाब सां रेपर्स म्यूज़िक ॾाढा सुठा निकिता आहिनि जेके ॾाढो सुठो कमु पिया कनि एप्रिशिएट था कनि उन्हनि जे कम खे उन्हनि जी अप्रोच खे उन जे अंदाज़ खे वरी वीडियोज़ पाण ठाहिनि पिया पाण एडिट कनि पिया सो ॾाढो सुठो कमु पिया कनि सो उन्हनि सभिनी खे एप्रिशिएट करणु घुरिजे ऐं मां त चवंदो ॾाढो सुठो कमु पिया कनि ऐं उन्हनि खे थोरी घणी गाइडेंस जी ज़रूरत आहे थोरो घणो रूट मिली वञे थोरो घणो रस्तो मिली वञे असांजे माण्हुनि जी असांजा जेका ऑडियंस आहिनि असांजी जेका पब्लिक आहे उन्हनि जो उन्हनि खे फीडबैक मिले फीडबैक सां गॾोगॾु उन्हनि खे सपोर्ट मिले इनकरेज कयो माण्हुनि खे असां वटि क्रिटिक्स घणी थींदी आहे तनक़ीद घणी थींदी आहे ऐं जेको आहे इनकरेज घटि कयो वेंदो उन्हनि माण्हुनि खे मिली ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ॾाढा नौजवान सुठा कमु पिया कनि नौजवान सुठो ॻाल्हाइनि पिया सुठो लिखनि पिया सुठी शाइरी पिया कनि ऐं सुठे टेम्पो सां परफॉर्म पिया कनि जेके रेपर्स आहिनि स्पेशली माना उन्हनि जी ॻाल्हि कयां थो सो कोशिशि करे उहो पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु घुराइबासीं ऐं तव्हां बि असांजे दोस्त जेके बि दोस्त आहिनि असांजे प्रोग्राम में जेकॾहिं कॉल करणु चाहिनि था असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट करणु चाहिनि था उहे असांजे प्रोग्राम में कॉल करे सघनि था पंहिंजा आइडियाज़ शेयर करे सघनि था कचहरी करे सघनि था हाल वाल करे सघनि था सो ज़रूरु उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं ऐं उन्हनि खे शामिलु बि कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं ॿियो लॉकडाउन में छा सिचुएशन आहे छा रूटीन आहे तव्हां वटि जेके असांजा दोस्त आहिनि जितो जितो वञा असांखे अपडेट करे सघनि था हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा केरु था करो किथां कॉल कई आहे सिंगर फरीदाबाद जी फरीदाबाद कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो जी जी महिरबानी महिरबानी अव्हां जी सुठी ॻाल्हि आहे। सो छा कंदा आहियो अव्हां प्रोफेशनली ॻाईंदा आहियो या शौक़िया ॻाईंदा आहियो अव्हां पोइ तव्हां ॻाल्हि ई शौक़िया आहे त पोइ तव्हां नालो ईअं कयो सिंगर फरीदाबाद सो आहे त कुझु ॿुधायो जेकॾहिं तव्हां आया आहियो त कुझु असांजे प्रोग्राम में ॿुधाईंदा वञो ॿुधायो कुझु हा बिल्कुलु बाक़ाइदा साईं बिल्कुलु बिल्कुलु श्योर बाक़ाइदा ॿुधायो प्रोग्राम कलाम ॿुधायो। सो तोखे चाहियो से जिंदगी वांगे तोखे चाहियो से जिंदगी वांगे थी न हासिल सघे खुशियां वांगे तोखे चाहियो से जिंदगी वांगे। वाह साईं वाह 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 पोइ साईं ॾियो एल्बम वग़ैरह तव्हां अची चुका आहिनि या तव्हां फस्ट टाइम ईअं ॻायो पिया या ईअं दोस्तनि सां महफ़िलुनि में ईअं ॻाईंदा आहियो कचहरी ॻाईंदा आहियो तव्हां मुंहिंजो एल्बम ठहियल आहे त इन गाना मां ॻाइण वारा कशिश टीवी ते जी जी त मां हिकिड़े हुन ते त मां 20,000 वठंदो हिकिड़े गाने जा हलाइण जा त उहो मां तव्हां सां उन करे ॻाल्हि कयूं त मां भाउ खे पुछां कयां त छा सिस्टम आहे सर बिल्कुलु ईअं ई आहे कुझु जेके पेड कंटेंट आहिनि गाना पेड करे हलाया वेंदा आहिनि उहे सो कशिश टीवी आहे पोइ तव्हां हिते बिल्कुलु मैनेजमेंट सां ॻाल्हायो तव्हां हिते आहिनि जेके असांजा प्रोग्राम मैनेजर या ॾिसंदा आहिनि त उहे तव्हांजी हेल्प आउट करे सघनि था ऐं हेल्प आउट कंदा तव्हांखे ऐं गाइड बि कंदा
मां त आयो पर 20,000 चवनि था, इन खां घटि नथा छॾो भाई। यार मूंखे ख़बर आहे तव्हां लाइव शो में वेठा हो, मां तव्हांखे छा ॿुधायां, ओवरऑल मैनेजमेंट तव्हांखे ॿुधाए सघंदी। सो आउं बि रिक्वेस्ट कंदुमि तव्हांजे लाइ सर, फरीदाबाद लाइ। सो इनशाला थैंक यू सो मच, थैंक यू। सो फरीद भाउ, एक्चुअली इहो ऑफिस जो मैटर आहे, त ऑफिस में वञी करे तव्हां अचो कराची। ऑफिस में तव्हांखे जेको आहे हाणे त लॉकडाउन लॻो पियो आहे मुंहिंजे हिसाब सां, पर पोइ तव्हां कंहिंसां ॻाल्हायो, या काशिफ़ आगानी साहिबु आहे या पीर अमजद साहिबु आहे, उन्हनि सां ॻाल्हायो त उहे तव्हांखे वधीक सही तरह गाइड करे सघंदा, सही तरह ॿुधाए सघंदा छा प्रोसेस आहे, छा आहे, केतिरो कीअं आहे, केतिरो न आहे। ऐं हुनखे अलावा जेके जेके दोस्त असांजे प्रोग्राम में जॉइन करणु चाहिनि था, शामिलु थियणु चाहिनि था, बिल्कुलु कॉल करे सघंदा। नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था। ऐं समां मूंखे इहा बि ख़बर पए त खोड़ सारी जॻहनि ते का लाइट बि न आहे, ऐं उनजा बि मैसेज अचनि था त लाइट न आहे, असां छा कयूं, कीअं कयूं। उहा लाइट ओवरऑल लोड शेडिंग ॾाढो प्रॉब्लम, नंढनि नंढनि ॻोठनि में 18 कलाक बिजली न आहे, त उहो काॾे वञे माण्हू, ॾाढी गर्मी लॻी पई आहे। कराची जो वेदर खणी ठीकु आहे, पर ॿाहिरि ॾाढो प्रॉब्लम लॻो पियो, ॾाढी गर्मी लॻी पई आहे। सो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, अटेंडेंट थी सघो था, प्रोग्राम जो हिसो थी सघो था, पार्ट थी सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जेके दोस्त असांजे प्रोग्राम में कॉल कनि, कचहरी कनि, हाल वाल कनि। सो कॉल्स कयो, उनखां अलावा पंहिंजे प्रोग्राम में वीडियोज़ प्ले कंदासीं, सुठा वीडियोज़ तव्हांजे लाइ सोचूं पिया। जो आश्चर्य ॾियारो आहे, तव्हां घर में वेठा हूंदव त सुठो म्यूज़िक ॿुधो, जीअं थोड़ी परेशानी, थोरो टेंशन, उहो स्ट्रेस जेको आहे रिलीज़ थी वञे। ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत गानो प्ले कंदासीं, काॾे ऐं गानो थी करे वापसि ईंदासीं, काॾे न वञे, रहजो सां गॾु। सो वेलकम बैक। गानो ॿुधो, उमेद कयां थो इंजॉय कयो हूंदो। उन खां ब्रेक ते वियासीं, ब्रेक खां वापसि वरी कचहरी कंदा, हाल वाल कंदा। तव्हां कॉल करणु चाहियो था, बिल्कुलु कॉल कयो। नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं उनखां अलावा जेके कॉल कयो त असां बिल्कुलु शामिलु थी वञो, कॉल कयो। असांजो नंबर आहे, तव्हांखे ॿुधी रहिया आहियूं, तव्हांजी कॉल अची रहियूं आहिनि। मां कोशिशि करे दोस्तनि जी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। जेके दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि था, बिल्कुलु जेके कशिश टीवी जो प्रोग्राम हली रहियो आहे, हीअ 7 to 9, तव्हां हुन पिक्चर कढी करे तव्हां कमेंट्स में पोस्ट कयो, तव्हांजा मैसेज ऐं फीडबैक असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। डू कॉल अस, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था। ऐं उनखे अलावा ॿियनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कई त कुझु दोस्त असांखे गेस्ट असांखे कुझु दोस्त सजेस्ट कनि त कहिड़े क़िस्म जा गेस्ट असां पंहिंजे प्रोग्राम में कयूं। ऐं कोशिशि कंदो आहियां डिफरेंट फील्ड सां जेके दोस्त हूंदा उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं, उन सां कचहरी कंदा आहियूं, हाल वाल कंदा आहियूं, डिफरेंट मौज़ू ते ॻाल्हाईंदा आहियूं, हाल वाल थींदा आहिनि, उन खां कचहरियूं थींदियूं आहिनि। सो आउं एप्रिशिएट कंदो आहियां सभिनी दोस्तनि खे, जल्दी कयो, कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। ऐं कोशिशि करे अहिड़ा ॿुधायो दोस्त जेके अॼुकल्ह कोविड जे दोस्त में ऑनलाइन कमु कनि था, ऑनलाइन पैसा कीअं कमाए सघनि था, रोज़गार कीअं कमाए सघिजे थो, रोज़गार कीअं करे सघिजे थो। जेके दोस्त वांदा वेठा आहिनि उन्हनि खे को न को कमकार लाइ हेल्प आउट कई वञे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांजे नौजवान को कमु कनि। ऐं जहाँ बिल्कुलु तव्हां टाइम बि आहे वेठा बि, त पढ़ाई ज़रूरु कयो यार। मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश आहे त काश मां पढ़ाई खे कंटिन्यू करे सघां, घर में वेही स्टडी कयां, कंहिं डिफरेंट एग्ज़ाम्स में वञी पार्टिसिपेट कजे। सो असांखे ज़रूरत आहे इन शइ जी, असांजी क़ौम खे, असांजे नौजवाननि खे अहिड़ी क़िस्म जी ज़रूरत आहे इंकरेजमेंट। त एजुकेशन खे प्रमोट कयो, एजुकेशन खे वधि में वधि पढ़ायो, पढ़ाई वधि में वधि, इल्मु वधीक वधि में वधि पढ़ायो, जनरल नॉलेज थी वई, डिफरेंट इंटरनेशनल छा थो हले, कहिड़ा कोर्सिस हलनि था, इवन स्कॉलरशिप अलाए केतिरियूं अची रहियूं आहिनि, अलाए केतिरियूं स्कॉलरशिप अची रहियूं आहिनि, फेलोशिप अची वियूं आहिनि, डिफरेंट उन्हनि में बि तव्हांखे जेको ज़रूरु पार्टिसिपेट करणु घुरिजे। ऐं उन्हनि सभिनी खे जेके तव्हांखे ख़बर बि आहे किन दोस्तनि खे, अॼुकल्ह सोशल मीडिया डिफरेंट पेजिस थी विया आहिनि, जेके दोस्त पेजिस ठाहे, ग्रुप्स ठाहे करे, पेज ठाहे करे ऐं ग्रुप्स ठाहे करे उन में शयूं शेयर पिया कनि। ओवरऑल अपडेट्स आहिनि, ट्रेवल्स जे हवाले खां, एजुकेशन जे हवाले खां, स्कॉलरशिप जे हवाले खां, ऐं स्पोर्ट्स जे हवाले खां, डिफरेंट जेके बि शोभा उन्हनि दुनिया में स्कॉलरशिप अची रहियूं आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि खे, सिंधी नौजवाननि खे अपील थो कयां, रिक्वेस्ट थो कयां, महिरबानी करे इन्हनि शयुनि ते वधि फोकस कयो, तालीम खे वधि में वधि करायो यार। तालीम इहा जेको असांजा सभु मसइला हल करे सघे थी, ऐं सभु मसइला हल थी सघनि था। ऐं स्पेशली जेके नौजवान आहिनि, जेके म्यूज़िक सां रिलेटेड आहिनि, जेके हिन फील्ड सां रिलेटेड आहिनि, जेके हिन ड्रामा, एक्टिंग, डायरेक्शन, राइटिंग, वीजेस, एंकर्स, जेके वॉट एवर, उन्हनि जा बि खोड़ सारा कोर्सिस आहिनि, उहो कोशिशि करे उन बि स्कॉलरशिप तव्हां फाइंड आउट करे सघो था ऐं वञी सघो था। सो बिल्कुलु वञणु घुरिजे, जल्दी कॉल कयो। नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, ऐं प्रोग्राम में कॉल करे सघो था। महितरो साहब कॉल्स असांखे ॾींदा अचो, कॉल्स जेको आउं ॿुधां पियो बेल्स अचनि पई, वरी हाणे अचानक छा थी वियो। सो ऐं ॿिया दोस्त जेके कशिश टीवी ॾिसी रहिया आहिनि, जेके उथण खां पोइ जेकॾहिं पंहिंजो फ़ोटो कढी करे ऐं कशिश टीवी जे पेज ते, ऑफिशियली पेज ते तव्हां पोस्ट कयो, तव्हांजी पोस्टिंग्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कयो। उन दोस्तनि जा नाला, उनजा मैसेजिस पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कया वेंदा। ऐं कोशिशि कंदुमि त जेके दोस्त मूंखे अक्सर करे वञा त मूंखे शिकायतूं कंदा, तव्हां कॉल्स कोन था वठो, ऐं सभिनी दोस्तनि जी कॉल वठंदुमि
तव्हां असांजी कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट कयो ऐं बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थींदी, सुठो लॻंदो जेके दोस्त असांजे प्रोग्राम में कॉल कंदा। हैदराबाद वारा कॉल करे सघंदा ऐं ठठे बदीन वारा कॉल करे सघंदा, गुजे वारा कॉल करे सघंदा, गोलारची वारा कॉल करे सघनि था, बदीन शहर वारा कॉल करे सघनि था। नंढनि ॻोठनि में टी हूंदा आहिनि, उहे असांजे प्रोग्राम में पार्टिसिपेट करे सघंदा, उहे प्रोग्राम में असां में अटेंडेंस खणी सघनि था ऐं ॾाढी ख़ुशी थींदी। कराची वारा कॉल करे सघनि था, उहे हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा। तव्हां चवंदो सभु कॉल कयो, इनकरेज कयां थो कॉलर्स खे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर मस्ती खान चांडिया पियो ॻाल्हायां, कराची खां सर। जी चांडियो साहब, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर अमन दुआऊं सर, तव्हां ॿुधायो ख़ैरियत आहे? साईं अल्लाह जा करम फज़ल। तव्हां छा कंदा आहियो चांडियो साहब? सर मां स्टेट एजेंसी में कमु कंदो आहियां सर। चलो माशाल्लाह। कमकार जी सूरत हाल कीअं आहे सर? त लॉकडाउन लॻो पियो आहे, पोइ कमकार त हूंदो ई न? न कमकार त फ़िलहाल त बसि आराम था कयूं, फ्लैट में वेठा। अच्छा, मतिलबु लॉकडाउन जे करे तव्हां बि घर ई वेठा आहियो? हा जी सर। अच्छा फसला। छा चवणु चाहींदो? को फरमाइश, को गानो, को मैसेज, को ॻाल्हि, को पंधु? सर असां फरमाइश के मुमताज़ मौलाई जो कलाम ॿुधणु चाहींदासीं। कहिड़ो साईं कलाम ॿुधणु चाहियो था साईं? जॾहिं का कया तीर सां कारो वॻो लहे न। अल बिया साईं, वाकई कारो वॻो कोन थो लहे? जी सर नथो लहे, तॾहिं त चवंदा सर मतिलबु वॻो लाहियो, मतिलबु माहौल सुठो थी वञे, कारो वॻो लाहे करे ॿियो को वॻो पायो, ॿियो को कलर पायो, बहितर आहे, भलाई थींदी। कलर फेवरेट कलर मुंहिंजो कारो आहे न। अच्छा फेवरेट सर असांजो बि आहे, कॾहिं कॾहिं असां बि चेंज कंदा आहियूं, पर कलर फेवरेट मुंहिंजो बि ब्लैक आहे। पसंदि कंदो आहियां नंढे लाइक़ो, मां ॿियो को रंग अॼु ताईं पातो ई न आहे ब्लैक को सिवा। अच्छा ब्लैक खां सवाइ ॿियो कुझु पातो ई न आहे तव्हां? बिल्कुलु न सर। हल साईं, वाह साईं वाह, सफ़ा मतिलबु डेडिकेशन सां तव्हां ब्लैक पातो आहे सर। अल्लाह साईं कंदो तव्हांजो कारो वॻो लहे सर, ऐं जेको आहे ख़ुशियूं ज़िंदगीअ में अचनि, तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं अचनि, रौनकूं अचनि, बहारूं अचनि, ऐं ख़ुशी दुआ कंदुसि। ठीकु आहे सर, कोशिशि कयूं था तव्हांजी फरमाइश पूरी कयूं था। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग दादा, थैंक यू सो वेरी मच फॉर कॉलिंग। ऐं कोशिशि करे तव्हां जूं कॉल वठां पियो, ॾिसो त कहिड़ी कहिड़ी मूं वटि कॉल अचनि पियूं पंहिंजे प्रोग्राम में, उन सभिनी दोस्तनि जी कॉल। हिकिड़ो गानो आहे जेको असां प्ले कंदासीं, पोइ गाने खां पोइ कचहरी कंदासीं, काॾे न वञिजो, राजो सां गॾु। चंड न कंहिंजो यार पखिड़िया सुवल फेवरेट गानो आहे मूंखे। रिसेंटली मां लास्ट ईद ते हीउ गानो कयो हुयो ऐं इलाही अरसे खां पोइ शायदि कयो हुयो गानो। उमेदु कयां थो दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो, पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां जेको आहे सुठो गानो कयां कोई ऐं तव्हांखे पसंदि अचे। सो वेल कोशिशि त कई, पर हिन कोशिशि कंदासीं त अॻिते वधीक प्रोडक्शन, वधीक सुठा गाना, वधीक गाना प्रोडक्शन। राइट नाउ वी हैव अ कॉल। जी अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे सर? सर सभु फर्स्ट क्लास, ठीकु ठाक। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर मोहम्मद ज़ोइब बोड़ो, मीरपुर बोड़ो खां ॻाल्हायां थो। साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में आहियो? जी जी खेलो पिया, तव्हां ॿुधायो सर? सर ऑल वेल। छा कंदा आहियो भाईजान? जी LLB कंदा आहियूं हैदराबाद में, एवरेस्ट लॉ कॉलेज में। वेरी गुड सर। LLB तमामु सुठी फील्ड आहे। कीअं फील्ड कीअं आहे? सुठी आहे सर? मुंहिंजे हिसाब सां ॾाढी वास्ट फील्ड आहे, ॾाढो माशाल्लाह ॾाढी सुठी फील्ड आहे सर, बाक़ाइदे ॾाढो कमु आहे हिन में सर। जी जी बाक़ाइदे दबंग फील्ड आहे, हा न? वाह वाह फर्स्ट क्लास। सो छा चवणु चाहींदो वकील साहब? तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई आहे, तव्हांजी लाइफ कीअं पियो गुज़रे, पहिरियों इहो ॿुधायो। जी लाइफ त सुठी थी गुज़रे, पर लॉकडाउन जे करे थोरी डिस्टर्ब थी वई आहे। हा सर, लाइफ त सभिनी लॉकडाउन जे करे डिस्टर्ब लॻी पिया, हिकिड़ी जॻह ते बीठी आहे, घरनि में महदूद थी विया आहिनि। पोइ छा पिया कयूं? ऑनलाइन कुझु सिखो पिया, ऑनलाइन कुझु कोर्सिस कयो पिया? न जी जी ऑनलाइन कंदा आहियूं, यूट्यूब ते बि क्लासिस वठूं था। बहरहाल असांजा बि क्लासिस शुरू थींदा ऑनलाइन मंडे को। अच्छा मंडे खां ऑनलाइन क्लासिस। अच्छा वेरी गुड। सुभाणे खां मुंहिंजे हिसाब सां सभु कुझु बंदि आहे न, ऑफिसिस वग़ैरह बंदि हूंदियूं? जी जी बिल्कुलु सर। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? कुझु मैसेज, कुझु ॻाल्हि? कॉम्प्लीमेंट ॾियणो, तव्हांजो गानो ॾाढो सुठो हुयो जेको अॻ में हले पियो हिन काल खां अॻ में। सर थैंक यू सो मच। कोशिशि कंदा आहियूं को बसि सुठो थोरा वीडियोस ठाहियूं, छा कजे। जी जी वेरी नाइस वीडियो सर। इहो ई चवणो सर बस। सर सो नाइस ऑफ यू, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ विशेस। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अहिड़ा नौजवान जेके एप्रिशिएट कनि था, अहिड़ा नौजवान जेके कम खे तारीफ़ कनि था, इहा जेकी पॉज़िटिव शइ आहे असांजे नौजवाननि में। ऐं पॉज़िटिव एटीट्यूड तव्हांजो हुजणु ज़रूरी आहे, त पॉज़िटिव तव्हां हुजो लाइफ में। जेतिरा पॉज़िटिव हूंदा तव्हांजी लाइफ में एतिरियूं आसानियूं पैदा थींदियूं। पॉज़िटिव हुजण जा एॾा फ़ाइदा आहिनि जो आऊं माना हिन ते ॾाढो सरप्राइज़ हूंदो आहे कॾहिं कॾहिं त बीइंग पॉज़िटिव। तव्हां जेकॾहिं कंहिं लाइ कुझु बुरो कोन था सोचो, कंहिंखे बुरो कोन था चओ, हमेशह सुठी सोच रखो था, हमेशह सुठो सोचो पिया, त सुठो थींदो, हमेशह लाइफ में सुठो ई थींदो आहे। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो, लॻे थो कॉल ड्रॉप थी विया था। कॉल कयो त 2-3 सेकंड वेट बि कबो आहे, होल्ड बि कयो आहे, तव्हांजी कॉल शायदि पंहिंजो प्रोग्राम लॻी वञे। सो असां कॉल पिया कयूं पॉज़िटिव एटीट्यूड, पॉज़िटिव वाइब, हमेशह पॉज़िटिव रहो। ज़िंदगी जा अलाए केतिरा मसइला तव्हांजा हल थी सघनि था ज़िंदगी में, बीइंग पॉज़िटिव हुजनि, पॉज़िटिव एटीट्यूड। तव्हां सोचो त यस या ज़िंदगी में काई न काई शइ जेका बि आहे कुझु करणु चाहियो त ज़िंदगी में करे सघे थो माण्हू। अहिड़ी का बि शइ न आहे जेका हमेशह तव्हां नथा करे सघो। हमेशह पॉज़िटिव रहो, पॉज़िटिव सोचो, ज़िंदगी में हर शइ तव्हां ज़रूरु करे सघो था। आई बिलीव मुंहिंजो जो बिलीव आहे, मुंहिंजो जो फेथ आहे
हमेशह सोचंदो आहियां ज़िंदगी में सभु कुझु करे सघे थो इंसानु जेकॾहिं पंहिंजी हिकिड़ी हिम्मत सां महिनत सां स्ट्रगल सां पॉज़िटिव वाइब सां जेके काई न काई शइ कंदो उहो ज़रूरु सक्सेसफुल थींदो ऐं उनखे सक्सेसफुल थियण में कोई बि कोन थो रोके सघे बट तव्हां फील्ड खे फोकस प्रॉपर कयो हमेशह फॉलो कयो पंहिंजे ड्रीम्स खे हमेशह फॉलो कयो पंहिंजे जेके तव्हांजा ख्वाब आहिनि ऐं जेको तव्हां जंहिं फील्ड में आहियो कोशिशि कयो हुन में कंसिस्टेंसी सां कमु कयो महिनत सां कमु कयो लगन सां कमु कयो कम सां दोस्ती कयो तव्हां इंशाल्लाह ज़रूरु कामयाबु थी वेंदा हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी अस्सलाम वालेकुम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे जी फवाद साहिब कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो दुआ मालिक जी भलाई आहे तव्हांजो ॿुधायो सभु ख़ैरु लॻो पिया तव्हां ॾे हलाल छा हाल वाला छा ख़बर चार आहे बसि ख़बर ख़्याल तव्हांखे को गानो ॿुधाईंदासीं सर वाह वाह ॿुधायो बिल्कुलु फर्स्ट क्लास ॿुधायो अच्छा शो ते लाइव न हलंदो आहे सर लाइव था हलो सर लाइव आहियूं असां अच्छा हे बि लाइव त ॿी हले थी न अदा लाइव हलेयूं था 2-3 सेकेंड जो फ़र्क़ु हूंदो आहे तव्हां ॻाइणु चाहियो था त ॻायो ॿुधायो जी जी ॿुधायो गानो ॿुधायो तव्हां साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ ऐ वादा परामोश में तुझसा तो नहीं हूँ वाह वाह मैं साहिल पे खड़ा वाह वाह सजाद हुसैन ॾाढो बहितरीनु ॻायो आहे सर ॿियो छा कंदा आहियो अव्हां सर पढ़ाई कंदो आहियां छा पढ़ंदा आहियो सर इंटर क्लियर कई आहे बीए जी तयारी आहे अच्छा माशाल्लाह यार पोइ स्किल बेस बीए खां पोइ कुझु सोचो न कोई स्किल बेस कुझु कमु कयो कोई टेक्निकल कोर्सिस ते वञणु घुरिजे तव्हांखे बस सर कंप्यूटर कोर्स कयूं था हाल फिलहाल हाँ चलो ठीकु आहे कुझु मैसेज ॾियणु चाहियो था असांजे शो में कॉल कई आहे थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई आहे सो नाइस ऑफ यू हिकिड़ो ख़ूबसूरत गानो आहे प्ले कंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञो राजो सां गॾु वेलकम बैक टू शो में तव्हांखे वेलकम चवंदा भली का चवंदा जेकॾहिं असां दोस्त कॉल करणु चाहिनि था बिल्कुलु कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में अटेंडेंस खणी सघो था ऐं खोड़ सारा दोस्त आहिनि जेके कॉल्स करण था कोशिशि कयो दोस्तनि जी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा डू कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो हाणे तव्हांजी कॉल्स बिल्कुलु लॻंदियूं पंहिंजे प्रोग्राम में पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं ऐं उन्हनि सां ॻाल्हाए छॾियो उन्हनि खे चई छॾियो आहे तव्हांजी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं सो दोस्त असांजे प्रोग्राम में कॉल कनि शामिलु थियनि ऐं उनजी अटेंडेंस असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं ऐं दोस्तनि खां पुछंदासीं दोस्त कनि कीअं था लॉकडाउन में हुननि जो ओवरऑल कीअं पियो सीन छा सीन आहे छा पिया कनि छा पिया सोचनि ॿाहिरि निकिरनि पिया कोन पिया निकिरनि ऐं हिकु तस्वीर ॾिठल माण्हू रोडनि ते पुलिस हुनखे कुकुड़ करे छॾियो आहे ऐं पिक्चर्स ॾाढी वायरल थी रहियूं आहिनि सो उहे पिक्चर्स हली रहंदो ऐं उमेद कयां थो त असांजा दोस्त असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा सो वेल गाइज़ डू कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम में अटेंडेंस खणी सघो था ॾाढो सुठो लॻंदो असांजे दोस्त असांजे प्रोग्राम में जेकॾहिं कॉल कंदा त ऐं कोशिशि कंदो सभिनी दोस्तनि जा मैसेजिस फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कजे सो जल्दी लिखियो कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो हर छंछर ऐं आचर ते 7 to 9 विथ मज़ा सिटार में तव्हां गॾु हूंदा 2 कलाक तव्हां सां कचहरी कंदा हॉल वॉल कंदा कोशिशि कंदा को न को गेस्ट हुजे को न को आर्टिस्ट हुजे को न को सोशल वर्कर हुजे कहिड़े बि टॉपिक ते कहिड़े बि प्रोफेशन सां हूंदा को न को असां तव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात कराईंदा आहियूं उन्हनि जी फील्ड जे बारे में पुछंदा आहियूं उन्हनि जी लाइफ में बारे में पुछंदा आहियूं उन लाइफ जे बारे में सजेस्ट पुछंदा आहियूं त सक्सेसफुल कीअं थिया त ॿिया दोस्त जेके दोस्त आहिनि ॿिया जेके असांजा माण्हू आहिनि उहे कामयाबु कीअं थी सघनि था उनजी लाइफ जो जेको तजुर्बो आहे उन मां कुझु न कुझु ज़रूरु सिखी सघिजे थो ऐं सिखणु घुरिजे ऐं एप्रिशिएट कयो माण्हुनि खे जीअं उहे मां तव्हांखे चवां बीइंग पॉज़िटिव इट्स अ वंडरफुल थिंग पॉज़िटिव रहो माण्हुनि जी हेल्प आउट कयो माण्हुनि खे सुठो सम्झो माण्हू तव्हांखे सुठो सम्झंदा ऐं उनजा नतीजा ॾाढा सुठा निकिरंदा बीइंग पॉज़िटिव जहिड़ा सुठा सुठा वीडियोज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं पिया ऐं जेकॾहिं जेके दोस्त प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि जेको आहे प्रोग्राम जी पिक्चर कढी करे तव्हां कॉमेंट्स में पोस्ट कयो तव्हांजी मैसेजिस ऐं फीडबैक तव्हां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कयो वेंदो सो डू कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो हमेशह गुलनि वांगुरु मुस्कुराईंदा रहो ज़िंदगी तव्हांजी सुठी गुज़रे मां हमेशह
कोशिशि कंदो आहियां। सुभाणे मंडे आहे, ख़बर न आहे, ऑफिसिस मुंहिंजे सां खुलियल आहिनि न आहे, आई डोंट नो, बट जेको संडे आहे सो उनजी ख़बर न आहे त जेको मंडे सुभाणे छा हूंदो। बहरहाल जेको बि हूंदो बहितर हूंदो, जेको कुझु थी रहियो आहे बहितर थी रहियो आहे। डोंट वरी, लाइफ में इहे प्रॉब्लम्स ईंदा आहिनि। कोविड सॼी दुनिया खे बंदि करे छॾियो, सॼी दुनिया खे हिकिड़ी जॻह ते विहाए छॾियो। असीं बि वेठा आहियूं। हिकिड़ी कॉल आहे, केरु आहे? हेलो हेलो जी, केरु था ॻाल्हायो? हेलो हेलो जी, टीवी जो वॉल्यूम बंदि कयो। केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई आहे? हेलो सो वेल यू कैन कॉल अस नंबर 0213538822 ते कॉल करे असांजे प्रोग्राम अटेंड वञी सघो था। दिस इज योर शो। आई वुड से ऑलवेज बी पॉजिटिव, लिव योर ड्रीम। हमेशा पॉजिटिव सोचो, पॉजिटिव वाइब्स दो। दैट्स अ वंडरफुल थिंग। आई बिलीव इन राइट नाउ वी हैव अनदर कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अजहर भाई खुश आयो? सब खैर ठीक ठाक। केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई आहे? निश अली शेख पियो ॻाल्हायां शक्कर को। सर छा हाल आहे? सर सब खैर ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ऐं फर्स्ट हीअ कॉल आहे जेका मां डायल कई आहे, मिली वई आहे, ऐं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो। दिस इज योर फर्स्ट टाइम टू कॉल इन एनी प्रोग्राम, एनी शो? जी, एनी शो। अच्छा, हाउ यू फील? छा कंदा आहियो? ऐं सरकारी मुलाज़िम आहियां, जॉब आहे हाई कोर्ट में, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, अल्लाह ब्लेस यू। सो हाउ इज योर लाइफ? लाइफ कीअं आहे सर? कमकार कीअं? माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन। अच्छा सर, ॾाढो ख़ुशि थी तव्हां सिंधी भाइरनि खे ॾिसी करे, तव्हांखे ऐं पंहिंजो महर साहब आहे, पंहिंजो महर साहब आहे न तव्हां सां गॾु बि, उहो बि माशाल्लाह, इशफाक महर साहब। जी जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे सर। थैंक यू सो मच। तव्हांजा पंहिंजा आहियूं, तव्हांजे पंहिंजे ॻोठ जा आहियूं। थैंक यू थैंक यू थैंक बेस्ट विशेस। एनीथिंग यू वांट टू से? कुझु बि चवणु चाहियो था? को मैसेज ॾियणु चाहियो था? कुझु बि चवणु चाहियो? बसि इहो ई चवंदुमि त बसि हिकु ॿ जो ख़्यालु कयो। माशाल्लाह, हिकु ॾाढो ई हले थो क्राइसिस पाकिस्तान में, पूरी दुनिया में, ऐं उनजो बसि इहो POC ते अमल कयो वञे, सुठी ॻाल्हि आहे। SOP ते बिल्कुलु बिल्कुलु करणु घुरिजे। कोविड सॼी दुनिया खे सर बंदि करे छॾियो आहे, सॼी दुनिया हिकिड़ी जॻह ते। बिल्कुलु सर, बिल्कुलु बिल्कुलु सर हिकिड़ो रिक्वेस्ट आहे, जी जी, थोरो टाइम मिली सघे त थोरो हिकिड़ो सॉन्ग आहे। कहिड़ो? तव्हां मां डेडिकेट कंदुमि तव्हांखे। ठीकु आहे, बिल्कुलु सिंगर सॉन्ग साहब खे बिल्कुलु ॻायो। न न न तव्हांखे इहो सॉन्ग जी हिकिड़ी फरमाइश। कहिड़ो कहिड़ो ॿुधायो, कहिड़ो गानो? हिकु जाइ पहिरीं हिकु महफ़िल में। ओहो, हर जाए पहिरीं हर महफ़िल में तू मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी। सर बिल्कुलु, वी विल ट्राई टू प्ले सॉन्ग। थैंक यू सो मच, थैंक यू वेरी मच, थैंक यू सो वेरी मच। सो वेल, थैंक यू सो मच अदा। प्रोग्राम फर्स्ट टाइम का कॉल कई आहे, टीवी शो में तव्हां फर्स्ट टाइम कॉल कई आहे। दैट्स वंडरफुल, दैट्स एप्रिशिएट कयूं था तव्हांखे जेके तव्हां कॉल कई आहे, ऐं सुठी ॻाल्हि आहे त तव्हां इहे प्रोग्राम्स में कॉल कयो। लेट्स टॉक, ॻाल्हाइणु घुरिजे, स्पीकअप करणु घुरिजे, शेयर करणु घुरिजे आइडियाज़, ऐं ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे जेको आहे। सो हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। हाल भाऊ, ख़ुशि आहियो? कहिड़ा? सभु ख़ैर ठीकु ठाक। केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई आहे? ठीकु ठाक। जी जी अदा, केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई? जावेद थो ॻाल्हाए, कराची खां। केरु था ॻाल्हायो? जावेद, कराची खां। जी जावेद साहब, छा कंदा आहियो अदा? सर सिक्योरिटी गार्ड आहियां। अच्छा, वेरी गुड सर, फर्स्ट क्लास। पोइ कीअं हाणे त सभु कुझु बंदि लॻो पियो आहे? सर सभु कुझु बंदि लॻो पियो, बैंकियूं किरां बंदि थींदियूं। अच्छा, बैंकियूं बंदि न थींदियूं सर? बैंकियूं हूंदियूं आहिनि, बिल्कुलु सही था चओ। बिल्कुलु। छा चवणु चाहींदो? तव्हां शो किथे पिया ॾिसो? हाणे घर वेठा आहियो? सर बैंक में बि ॾिसां वेठो। अच्छा, बैंक में ॾिसो था प्रोग्राम? वेरी गुड यार। सो छा फरमाइश आहे अदा? जी साईं। फरमाइश कहिड़ी आहे तव्हांजी? सर बसि हिकु फूकरा राग सुञाणो ॿुधायो मांझी फ़क़ीर जो। हा हा, वाह वाह। मांझी फ़क़ीर मुंहिंजो पंहिंजो फेवरेट आहे। कोशिशि कयूं था मांझी फ़क़ीर जो आहे कलाम त प्ले कयूं था, न त ॿियो को कलाम हूंदो पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु प्ले कंदासीं अदा। थैंक यू जावेद साहब, थैंक यू सो मच। जावेद कॉल कई बैंक खां, ऐं चए थो बिल्कुलु सिक्योरिटी जॉब त हमेशह हूंदी आहे, इट हमेशह हूंदी। सो वेल, कुझु गाना प्ले कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, ख़ूबसूरत कलाम्स प्ले कंदासीं। ऐं चाहियां थो सभु दोस्त पार्टिसिपेट कनि, शो में शामिलु थी वञनि, त उन्हनि जो फीडबैक, कॉल्स, मैसेजिस, सभु फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कजे। ऐं हिकिड़ो गानो प्ले करिणो आहे, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। काॾे न वञिजो, रहजो सां। वेलकम बैक वियर, वेलकम बैक। थिंग्स चेंज, टाइम चेंज। काफ़ी पुराणो गानो आहे, एंड आई जस्ट फील के ॾाढो डिफरेंट पियो लॻा हुन में, सभु चवनि था। सो लाइफ टाइम इज़ रनिंग टू मच फास्ट यार, टाइम ॾाढो तेज़ी सां गुज़री वियो आहे। इहो फील थिए थो कलो को ॾींहुं आहे। आई रिमेंबर कि असां सुबुह जो सवेल शूट ते वञूं, हेॾे वञूं। सो टाइम इज़ रनिंग टू मच फास्ट, ऐं टाइम इज़ मनी। टाइम इज़ वेरी प्रीशियस, वेरी इंपॉर्टेंट। हिन दुनिया में जेको कुझु आहे त उहो टाइम ॾाढो
इम्पोर्टेंट आहे, टाइम ॾाढो तेज़ी सां गुज़री वियो आहे. सो व्हाट शुड आई से, कुझु कोन थो चई सघिजे, बट टाइम ॾाढो क़ीमती आहे, टाइम ॾाढो इम्पोर्टेंट आहे, लेकिन शायदि को माण्हू टाइम जो ख़्यालु कनि. तो राइट नाउ वी हैव अ कॉल. जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम सर. साईं वासलाम. केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? भाई मां सावल ॻाल्हायां थो कोयटा खां. सर तव्हांजो लाइव प्रोग्राम असां ॾिसंदा वेठा आहियूं. सर बिल्कुलु. सावल साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर सर, मालिक जो रहम. तव्हां ॿुधायो, ख़ुशि हुजो? ख़ैर सर बिल्कुलु ऑल वेल. छा कंदा आहियो सावल साहब? सर मां पाण नाई आहियां, सैलून जो कमु कंदो आहियां. तमामु सुठी ॻाल्हि आहे सर, तमामु सुठी ॻाल्हि आहे. ऐं कमकार कीअं पियो हले? अॼुकल्ह कोविड लॻो पियो आहे, कोरोना जे करे सैलून्स वग़ैरह सभु कुझु बंदि लॻा पिया आहिनि. न हिते त अहिड़ो कुझु बि न आहे सर. कोयटा में कुझु बि न आहे अहिड़ो? जी न. कोयटा खुली पई आहे मीन्स? जी हा. मौसम कीअं आहे कोयटा जो सर? मौसम सर सही आहे, कॾहिं गर्मी हिते बि थिए थी. अच्छा, गर्मी थिए थी हिते बि? जी हा. अच्छा, वेरी गुड. छा चवणु चाहींदो सर, कॉल कई आहे प्रोग्राम में? सर असांखे नदीम जो ॿुधणो सॉन्ग, नदीम जो. नदीम मीरानी? जी हा. कहिड़ो सर? नदीम मीरानी जो को न को कलाम प्ले कयूं था, गीत पेश कयूं था सर तव्हांखे. ॿियो कुझु चवणु चाहींदो? वेलकम सर, वेलकम. यू आर वेलकम. थैंक यू सो मच. सो नदीम जी फरमाइश आई आहे. नदीम जा सुठा गीत आहिनि, हे हॉस्टल जी रातियूं और कैंपस जा ॾींहं. सो नो डाउट इट्स अ वंडरफुल सॉन्ग ऐं एवर ग्रीन सॉन्ग आहे. हिन वक़्त ताईं मूंखे खोड़ सारियूं फरमाइशूं ईंदियूं रहंदियूं नदीम जे लाइ. नदीम लाइ मैसेजिस ईंदा रहंदा. नो डाउट नाउ ही इज़ इन दुबई, आई थिंक सो. ही इज़ डूइंग हिज ओन बिज़नेस ऐं बिज़नेस थो करे. बेस्ट विशेज़ आहिनि उहो हुनजे लाइ, हुन दोस्त लाइ, उन्हनि माण्हुनि लाइ जेके लाइफ में कुझु कनि था. उन्हनि खे ज़रूरु सपोर्ट करणु घुरिजे, एप्रिशिएट करणु घुरिजे जेको आहे. सो सभिनी दोस्तनि खे चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थियण लाइ बिल्कुलु अटेंड थियणो. कॉल कयो, नंबर आहे 02135388222. कॉल करे सघो था. हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम. जी अस्सलाम वालेकुम. हेलो जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? अब मां कंडियारे खां पियो करां, मैसर साहब पियो करां. कंडियारे खां केरु था ॻाल्हायो? मैसर साहब. मैसर साहब? जी अदा हुकुम कयो. अब तव्हांजो शो असां ॾाढो टिप्पणी पियो आहे, लाइव ॾिसण पियो. तव्हां सां ॻाल्हायो त कोन पियो आहे? न तव्हां सां लाइव ॻाल्हायो, 2-3 सेकंडनि जो हूंदो आहे टेक्निकली फ़र्क़ु अदा. तव्हां ॿिए कंहिंसां ॻाल्हायो पिया? न अदा तव्हां मूंसां ई था ॻाल्हायो. सो 2-3 सेकंड होल्ड कंदो, तव्हांजी कॉल माना तव्हांजो आवाज़ु अची वेंदो. छा कंदा आहियो अदा तव्हां? मां पढ़ंदो आहियां कराचीअ में. छा पढ़ंदा आहियो कराची में? इहो कॉलेज में पढ़ंदा हुआसीं, कोरोना वायरस जे करे असां बंदि थी विया आहियूं. जी सही. पोइ तव्हांजो शो ॾिसो पिया, ॾाढो बेहतरीन लॻे पियो. हाणे करे असां पंहिंजे ॻोठ आहियूं, पंहिंजे ॻोठ में माना मज़ूरी करण जा बीमार पचूं था. सही. रोज़ी करण लाइ तव्हांजो शो ॾाढो बेहतरीन लॻो असांखे. असां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कंदासीं. हुकुम कयो. हिकिड़ो कलाम ॿुधायो साईं. अस्सलाम वालेकुम. जी अदा कंहिंजो कलाम ॿुधायां तव्हांखे? ॿुधायो साईं. जंहिंमहिल तव्हांजो शो ख़तमु थी वञे, मतिलबु शमन जो हिकिड़ो कलाम हलाइजो, रेशम. चलो ठीकु आहे सर, ठीकु आहे मैसर साहब. थैंक यू सो वेरी मच अदा. मैसर साहब जे लाइ कलाम असां मैसर साहब ॿियो सम्झोसीं, पर हाणे मैसर साहब छा कजे. बिलाल मैसर जो बि तव्हांखे कलाम ॿुधायूं था. सो कोशिशि कयो सभिनी जा कलाम ऐं गीत तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं. यू कैन कॉल अस, नंबर आहे 02135388222 ते कॉल करे सघो था. ऐं यू कैन सेंड अस द मैसेजिस ऑन जेको आहे 7 to 9 विद मज़र सेठा जो पेज मौजूदु आहे. जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो. पोस्टिंग्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा. राइट नाउ हलंदा हिकिड़े ब्रेक तरफ़ काॾे वञो. राजो सां गॾु वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामद चऊं था, भली कार चऊं था. जेके तव्हां असांजे शो में शामिलु थियणु चाहियो था, अटेंड थियणु चाहियो था, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था. नंबर आहे 02135388222 ते कॉल करे सघो था. असांजे प्रोग्राम अटेंड करे सघो था. हुनखे तव्हां सुठा कलाम पेश कयूं पिया. खोड़ सारा दोस्तनि जी फरमाइश अचनि पियूं. हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा. अस्सलाम वालेकुम. हेलो वालेकुम अस्सलाम. वासलाम. जी अदा केरु था ॻाल्हायो? कानपुर नगर खां रियाज़ अहमद सोलंकी ॻाल्हायां थी सर. जी सर, रियाज़ अहमद कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी सर बिल्कुलु ख़ुशि आहियूं. तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे सर? तव्हांजो सभु ख़ैर. रियाज़ छा कंदा आहियो? मां सर मेहूं चाहींदो आहियां. तव्हांजी मेहूं आहिनि यार? वाह जो कमकार कंदो आहे. घणी मेहूं अथई? 25 मेहूं. यार मेन जो ॾाढो ख़्यालु कंदो कर. जानवरनि सां ॾाढो मां प्यारु कंदो आहियां. बेज़ुबान आहिनि, ॻाल्हाए न सघंदा आहिनि, त उन्हनि खे खाधो पीतो
खाधो पीतो जो ख्याल कंदो कर, पानी जो ख्याल कंदो कर। साईं पाणी वाह ना गदा सफ़ा तूं सॼो ॾींहुं वाह में वेठी हुई हाँ पोइ वाह 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 फर्स्ट क्लास। पोइ माना माशाल्लाह हाणे तुंहिंजी सेट आहिनि, हाणे ख़ुशि आहिनि। जी बिल्कुलु ख़ुशि आहिनि सर। सही वाह वाह फर्स्ट। तुंहिंजी का फरमाइश आहे, को गानो प्ले करिणो आहे त ॿुधाए। सर प्रोग्राम हाणे जो आहे नथो हले न। हले तो हाणे हले तो अदा। तू तो टीवी ऑन आहे तो वटि? टीवी फरमाओ डान हाणे हले थी। हाँ फरमाइश ॿुधाए कहिड़ी प्ले कयां, गानो कहिड़ो प्ले कयां ॿुधाए। मास्टर मंजूर जो कलाम ॿुधरा। चलो आऊं तोखे मास्टर मंजूर जो गानो ॿुधायां थो, ठीकु आहे। थैंक यू सो मच। सभिनी खे बेस्ट विशेस ॾियणु चाहियां थो। मूंखे ॾाढा वणंदा आहिनि जेके धनार आहिनि, मींहं पालींदा आहिनि, मूंखे ॾाढा उहो अट्रैक्ट कंदा आहिनि, ॾाढा वणंदा आहिनि उहे माण्हू। सॼो ॾींहुं जानवरनि जी ख़िदमत करणु, उन्हनि जी मानी टिकी या उनजो जेको मतिलबु खाधो पीतो आहे उनजो ख़्यालु कंदा आहिनि। ॾाढो जानवरनि जो ख़्यालु करणु लॻो, उनखे अहसासु ज़रूरी आहे। जानवर चई कोन सघंदो। असांखे पाणी पीअण लॻे त चवंदा आहियूं पाणी पीआरियो, मानी लॻे त मानी लाइ चवंदा आहियूं, पर शायदि हू कम से कम एक्सप्रेशन ॾेई सघंदा, बॉडी लैंग्वेज उन्हनि जो वधि में ज़रूरु ख़्यालु कंदा कयो। कॉल कयो, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था। छोटा वीडियोज़ असां पंहिंजे प्रोग्राम में प्ले कयूं पिया, गाना प्ले कयूं पिया। उनखां पोइ तव्हांजो फीडबैक आहे, तव्हांजे मैसेजिस आहिनि। कोशिशि करे तव्हांजो मैसेजिस बि आऊं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदुसि ऐं कोशिशि करे अॻिले हफ़्ते खां इंटरनेट वारो जेको इशू आहे स्टूडियो में कॾहिं सिग्नल्स कोन था अचनि, इन करे इहो बि मां सॉर्ट आउट करे छॾंदुमि जीअं तव्हां मैसेजिस ऐं फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करे सघां। ऐं ॾाढो सुठो लॻंदो जॾहिं दोस्तनि जो मैसेजिस ऐं फीडबैक शामिलु कंदुसि त सुठो लॻंदो। ऐं जेके दोस्त मैसेजिस कया आहिनि, मां वरी चवां थो जेके दोस्त कशिश टीवी ट्यून आहे उहो पिक्चर कढी करे कशिश टीवी जे ऑफिशियल पेज ते तव्हां पोस्ट करे छॾियो। तव्हांजा मैसेजिस तव्हां पंहिंजी फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु रखंदासीं। सो कॉल कयो यार पखियड़ा चंद्र न कहीं जो यार, चंद्र न कहीं जो यार, चंद्र न कहीं जो यार। सो वो हिकिड़ी कॉल आहे असां वटि पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर दीदार शाह ॻाल्हायां काज़ीमल। साईं दीदा शाह साहब ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? तूं अब्दां शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर दीदार साहब, सभु ख़ैर। छा कंदा आहियो सर? सर सिंगर आहियूं, ॻाईंदा आहियूं, राग वग़ैरह कंदा आहियूं। वाह वाह। त पोइ फ़ोन कई अथव तव्हांखे राग कलाम को ॿुधायो, तव्हांजो फेवरेट कलाम ॿुधायो कोई न कोई। अच्छा असांजो पंहिंजो? हा सर बिल्कुलु, जेको तव्हांखे दिलि चए उहो ॿुधायो। अच्छा हा सेवा तुझे ओ प्रीतियों गुजरन उदास रातियों, बिछोड़े की मौसम में, बिछोड़े की मौसम में आयूं न रात रातियों, सिवा तुझे ओ प्रीतियों गुजरन उदास रातियों। वाह वाह। ॿियो कोई कलाम साईं? ॿियो? हा ॿियो ॻाए। ॿुधायो ॿुधाईंदा न। ऐं चाहियां थो तव्हांखे टाइम मिलियो आहे, मौक़ो मिलियो आहे, तव्हां ॿुधायो। अच्छा हा। जेने सां प्यारो मैं खाने नहीं जिस्मा। वाह वाह। सामो वचानुरा, सामो वचानुरा, मैं खाने नहीं जिस्मा, जेने सां प्यारो खाने नहीं जिस्मा। हो पिया दो शराब प्रीतों जी याद में, हो पिया दो शराब प्रीतों जी याद में, जलवो बैठा दिखारो
में खाने नबी दिस्मा जलवो था देखार हो में खाने नबी दिस्मा जेने अनूठा प्यार हो में खाने नबी दिस्मा। चलो थैंक यू दीदार साहब तव्हां ॿुधायो कलाम थैंक यू सो मच अदा दीदार तव्हांजी कोशिशि करे काज़ी अहमद खां तव्हांजी ॻाल्हि कई अदा जी असां कॉल शामिलु कईसीं कलाम ॿ ॿुधासीं हुन खां कोशिशि कंदाऊं सभिनी दोस्तनि खे चांस ॾियो वरी हाणे वरी तव्हांखे पंहिंजो कलाम ॿुधायूं था काॾे न वञो रहजो असांजे कलाम सां गॾु। वेलकम बैक वीएस वेलकम बैक टू शो तव्हांखे शो में वेलकम चऊं था भलीकार चऊं था त उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा मज़े में हूंदा ख़ुशि हूंदा फर्स्ट क्लास ही तव्हां ॾींहुं संडे जो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो ऐं हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वासलाम अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे भाईजान? हा कोटिया में ॻाल्हायो मां पाण इम्तियाज़ थो ॻाल्हायां हाफ़िज़। जी अदा इम्तियाज़ कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो छा कंदा आहियो इम्तियाज़ भाई? मां पास आर्मी में आहियां। माशाअल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे सर कीअं पोइ गुज़रे टाइम तव्हांजो हुते क्वेटा में? शुक्र अल्हम्दुलिल्लाह बहितर थो गुज़रे असांजो बहितरीन सुठो पंहिंजी ड्यूटी सां लॻा पिया आहियूं। अच्छा मौसम त बहितर हूंदो न हुतां जो? मौसम बहितर आहे बिल्कुलु। माना गर्मी न आहे तव्हां वटि एतिरी? न गर्मी न आहे बिल्कुलु। अच्छा वाह वाह को मैसेज को ॻाल्हि को फरमाइश आहे तव्हांजी साईं? बिल्कुलु साईं असांजी आहे फरमाइश। हुकुम कयो कहिड़ी सर? साईं असांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधाईंदा? कहिड़ो हुकुम कयो? चाचन मामन सां ईंदासीं दौलत दमामन। अच्छा दौलत दमामन सां ईंदासीं वेरी सर वेरी गुड दौलत दमामन सां ईंदा प्ले कयूं था सर हुकुम कयो ठीकु आहे सर। अदा चाचन मामन सां ईंदासीं न दौलत दमामन सां ईंदासीं कोशिशि करे कशिश थी मुंहिंजा केटीन ते हिकिड़ो गानो आन आहे तो कोशिशि कयूं था उहो गानो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं सर बिल्कुलु शामिलु कयूं था। थैंक यू सो मच एवरीवन जिन दोस्तनि असांखे कॉल कई असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था दे कैन बी द पार्ट ऑफ द शो ऐं ॾाढी ख़ुशी थींदी उन्हनि दोस्तनि जा जेके असां कलाम पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं उनजी फरमाइशूं शामिलु कंदासीं। यू कैन कॉलर्स अॼु मां कोशिशि कयां पियो दोस्तनि जी कॉल्स वठां फीडबैक वठां मैसेजिस वठां कोशिशि कल्ह बि असां वटि गेस्ट हुयो हमेशह कोशिशि कंदो आहियां त कोशिशि करे गेस्ट हुजनि सोलो शो कयूं था हुन जो मतिलबु इहो हूंदो आहे कॾहिं कॾहिं तव्हां सां इंटरेक्शन डायरेक्ट थी सघे तव्हांजो कॉल्स फीडबैक ऐं मैसेजिस पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघजनि सो इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे असांजी त कभी दोस्तनि जूं के रंजिशूं नाराज़ उहे ख़तमु थियनि उनजा कॉल्स वग़ैरह पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघनि ऐं इलाही दोस्तनि जी कॉल रहिजी बि वेंदियूं आहिनि कुझु त मूंखे कुझु कंप्लेंट्स बि कनि था त कॉल नथा वठो अदा मां कॉल न वठंदो आहे कॉल्स तव्हांजी ईंदियूं आहिनि पोइ ट्रांसफर कंदा ऐं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदो आहे सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मदर साहब साईं कहिड़ा हाल ख़ुशि आहियो केरु था? सभु ख़ैर ठीकु ठाक सर केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे? दिलशाद अली शहर को ॻाल्हायां साईं ठहरी राग असीं कहिड़ा सर दिलशाद साहब सभु ख़ैर लॻो पिया ठीकु ठाक तव्हां जो हाल सभु ख़ैर आहे तबियत ठीकु आहे? जाऊं सर तव्हांजो प्रोग्राम काफ़ी टाइम खां ॾिसंदो पियो तव्हां लाइव जे करे मां काफ़ी रिपीट करे छॾियो आहियां। अच्छा अॼु मौक़ो मिलियो त तव्हां लाइव प्रोग्राम ॾिठो ऐं कॉल बि लॻी आहे। सर अव्हांजी महिरबानी अव्हांजी मोहबत आहे इहो प्यार आहे सर छा चवणु चाहींदो शर साहब? बसि साईं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ज़बरदस्त आहे असां ॾिसूं था तव्हां एनकरेज ॾाढी मिलंदी आहे असांखे फेवरेट प्रोग्राम आहे। सर थैंक यू सो मच सो नाइस साहिबु दादा तव्हांजी मोहबत आहे प्यार आहे कोशिशि कंदो प्रोग्राम खे सुठे खां सुठे तरीक़े सां कजे बहितर खां बहितर नमूने कजे जीअं कम से कम तमामु बोर न थियो। सर थैंक लॻे थो कॉल ड्रॉप थी वई आहे दीदी सो वेल थैंक यू सो मच शर साहब इहे तव्हांजी मोहबतूं आहिनि तव्हांजो प्यार आहे ऐं इहो तव्हांजो ख़ुलूसी आहे जेके दोस्त असांखे कॉल कंदा उन्हनि खे एप्रिशिएट कंदो आहे ऐं उन्हनि खे लाइक कंदो आहे ऐं उनजी ॾाढी रेस्पेक्ट कंदो आहे जेके दोस्त मुंहिंजे प्रोग्राम में कॉल कंदा आहिनि तमामु सुठी कचेरी थींदी आहे ऐं कोशिशि कंदो आहियां हर मौज़ूअ ते को न को गेस्ट हुजे जेको पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो वञे उन सां कचेरी थिए हाल वाल थिए सो ॾाढी दिलि चवंदी आहे त सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलां ऐं नॉलेज बि मिले एंटरटेनमेंट मिले। हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम जी साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे? सर मोहम्मद सुलेमान डॉट साहब डॉट ॻाल्हायां। मोहम्मद सुलेमान डहर साहब सर किथां डहर साहब? डॉट सर डॉट दादू मां सर। अच्छा डहोट साहब दादू अमो कीअं आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे साईं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत आहे ख़ुशि आहियो सर? सर सभु ख़ैरु लॻो पिया ॿियो हलवाल कीअं पियो गुज़रे ज़िंदगी कीअं भले कमकार तव्हांजो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र तव्हां भाउनि जी दुआ खां शुक्र अल्हम्दुलिल्लाह खेलो पिया पर मां तव्हांजो ॾाढी ख़ुशी सां प्रोग्राम ॾिसंदो आहियां। सर महिरबानी अव्हांजी मोहबत आहे अव्हांजो प्यार तव्हां जेके सिंधी एक्टर्स आहियो उन्हनि खे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी मां मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां इंशाल्लाह तव्हां सां मिलां सर। इंशाल्लाह सर आउं कराची में हूंदो आहियां छंछरु आचर ते मुंहिंजो शो हूंदो आहे पाण मिली सघूं था का ॻाल्हि न आहे तव्हां मुंहिंजा ॿाहिरि आहियो ऐं दिलि सां रेस्पेक्ट कंदो आहे तव्हांजी सभिनी दोस्तनि
ऐं दिलि सां रेस्पेक्ट ऐं प्यार कंदो आहे जेके माण्हू असांखे पसंदि कनि था, असांजे कम खे पसंदि कनि मां तव्हां जेके सिंधी एक्टर्स आहिनि ॾाढी हिननि जी ॾाढी माना ॾाढो प्यार कंदो आहियां, मूंखे ॾाढो माना ख़ुशी थींदी आहे, मां तव्हांखे टीवी ते ॾिसंदो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, सच पुछो त। सर थैंक यू सो मच। सो नाइस। सब इंशाल्लाह कहीं साम्हूं बि हूंदा तव्हांजे सर। जी सर इंशाल्लाह कॾहिं मिलंदासीं, कॾहिं लाइ मिलण जो मौक़ो ॾियो इंशाल्लाह इंशाल्लाह। को मैसेज या को गानो वग़ैरह कुझु ॿुधणु चाहींदा हुआ? सर गानो ॿुधाईंदो इंशाल्लाह मां तव्हांखे। ॿुधायो गानो ॿुधायो ॿुधायां थो। ॿुधायो ॿुधायो। ओ दोस्त कयासी दिलदारिया लैला, दोस्त कयासी दिलदारिया लै, कन था दिल आज़ारी, दोस्त कयासी ओ तुझो मुझो रिश्तो नातो, शायद मौत छने, ओ तुझो मुझो रिश्तो नातो, शायद मौत छने, यारिया यारिया ला यारिया यारिया मान वारी ना आहे, दोस्त कयासी ओ कोयल दे बिस बुलबुल दे बिस, परवाने दे बिस, जह जह वत बिस, तह तह वत आला, जह जह वत बिस, तह तह वत आ, तोबा तोबा ज़ारी, दोस्त कयासी। जी सर इहो गानो। सर वाह वाह, ॾाढो सुठो आवाज़ आहे तव्हांजो, तव्हां ॾाढो गौर सां ॿुधां पियो। थैंक यू सो मच। जी जी कुझु चवणु चाहियो था? जर वॾी महिरबानी तव्हांजा ख़्वाहिश ईंदी त मां तव्हां सां मिलां, ऐं मूं इंशाल्लाह जनम कराची थियो, तव्हां सां हैदराबाद मां ईंदो, हाणे अॼु मां हैदराबाद मां आयो आहियां शाम, मां इंशाल्लाह मुंहिंजी इहा ख़ुशी आहे, मुंहिंजी ख़्वाहिश आहे मां तव्हां सां मिलां, ॿिया कुझु सिंधी अदाकार हुननि सां मूंखे तव्हां मिलायो त इंशाल्लाह सर इंशाल्लाह कोशिशि कंदासीं तव्हांजी ख़्वाहिश पूरी कजे। थैंक यू सो मच ब्रो, थैंक यू सो मच, सो नाइस ऑफ यू, सो काइंड ऑफ यू। गाने तरफ़ हलणो आहे या ब्रेक तरफ़? सो वेल इहो ज़रूरु चवंदुसि सभिनी दोस्तनि खे थैंक यू सो मच। अॼु कोशिशि कई दोस्तनि जी कॉल्स मैसेजिस ऐं फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयां, ऐं कोशिशि कई सुठा सुठा कलाम बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया। ऐं अॼु आचार्य ॾियारो आहे, वरी अॻिले हफ़्ते तव्हां सां मुलाक़ात थींदी। इन ख़्वाहिश ते त तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं कोरोना लॻी पई आहे, कोशिशि करे एहतियात ज़रूरु कयो, SOPs खे फॉलो कयो, डिस्टेंस सोशल डिस्टेंसिंग ते रहो, ऐं सभिनी जी मदद को प्रॉब्लम में आहे, को जेकॾहिं कंहिं मुसीबत में आहे उन ज़रूरु मदद कयो। इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखियो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।